अस्सलाम वालेकुम उस्ताद। वालेकुम सलाम चाचा खमीसा भली करे आए अॼु मस स्कूल जो मूं कयो थई ना बात दिल तो डेली चवे थी रोजानो दी चए तो तुझो चक्कर लगाया स्कूल में पर बन्नी बार ओकड़ा रईस माण्हू कम सां घणा हा ज़माने जा कम घणा ऐं ॿियो इहो खैर सां पे सोचे अचण जो इहो छोरो मारो गुल्लू तोड़ जेको पढ़े थो गुल मोहम्मद चाचा गुल मोहम्मद नालो आहे छोकरे जो अले बा मां मरियात नालो रखियो गुल्लू गुल्लू कंदासीं हाणे अवां वरी कापी मंझि गुल मोहम्मद करे छॾियो छा गुल मोहम्मद ई सिंधीअ में सही नालो आहे गुल मोहम्मद गुल्लू बिल्लू चई नालो न पिटायो ॿार जो दो अथव दो इहो हाणे बा सभु खानदानी आहियूं कल्ह आया कोन आहियूं असां वटि ॾिसो असां वटि छॾियो छोकिरो तो वटि अखलाक ला किरदार सिखे कुझु नमूनो उथण वेहण सिखे पर छोरे में असुल कोन्हे हाणे कल्ह त वटि महिमान आया 5000 एकड़ ज़मीन जो मालिक रुस्तम ख़ान उनखे पेरनि ते थकी न पियो मिले चाचा इंसान तो सब बराबर है ना कोई भला छो पेरन ते हथ रखी मिले हमारा सर रखना आया तू वॾा वॾा रखना आया पेरनि ते असुली हथ हाणे तू त ख़ैर तोखे त कोन रखा तू त मास्टर इहे सां गॾु खड़ो ख़ैर चई चाचा ये ना है असल में अल्लाह की नजर में सब इंसान बराबर है ना रुस्तम खान हुजे या अशरफ खान हुजे इंसान तो बराबर है हाणे पुराणो रीतू जॾहिं जावा हू 5000 एकड़ जो वारे ऐं 500 जो हू मथे जावा ऐं छोकिरो वरी हुन जे अॻियां वरी थोरी तेल पाई करे ऐं नमूना करे हाणे आऊं वेठो आहियां तुंहिंजे साम्हूं असां अलॻि एतिरो आऊं पढ़ियल बि कोन आहियां पर मुंहिंजे वॾनि मूंखे अखलाक सेखारियो त कीअं वॾे पढ़े लिखे मां दुनिया में कीअं वेबो आहे छोकिरे में घटि में घटि इहे ॻाल्हियूं बि वञनि पियो चाचा ये ॻाल्हियूं वञण घुरजनि छो वॾनि असांजी पंचायत जी हाणे इहे वेही ॿारनि जे कननि में त आऊं बि चवां थी छोरे खे इहो मथे में मती अचे की चाचा खमीसा ये कोन्हे को हाणे ॾिसो न बटण माण्हू जा बंदि हुजण घुरजनि न हाणे तव्हां पाण सोचो इन ॻाल्हि खे हाणे बटण खोलण सां छा माण्हू को छा बादशाह थी वेंदो छा तव्हां पाण मत सोचो बटण जो भला इने मंझि हाणे बटण हाणे ही ॾिसो न हिते पंहिंजो हुजणु ॾिसो ॻाल्हि ॿुध हाणे असां रईस माण्हू पोइ हाणे हारियुनि जा बटण टुटा पिया आहिनि असां ॻाल्हि ॿुध उस्ताद मूंखे हाणे पक थी हुई इहे नंढियूं वॾियूं ॻाल्हियूं आवां हुननि जे दिमाग़ में हणी छोरनि जो साह थोरा करे अच्छा ये कोन्हे को इहे ॻाल्हियूं असां उहे ॿुधायूं था जेके किताबनि में लिखियल आहिनि किताब में हाणे लिखंदा हूंदा ॿियो बार किताब तव्हां बि त पढ़ो हा न जेकॾहिं तव्हां पढ़ो हा त तव्हांखे ख़बर पवे हा पढ़ायो अॼु मेरे हाथ मूंखे ओए पहिरें ॾींहुं उस्ताद खां होशियार निकतुसि पहिरें ॾींहुं हा उस्ताद मूंखे मञी अल्लाह अकबर उस्ताद ॾिसण बीठो है कुर्सी पई है ओए कलाक वेठो हुअसि स्कूल में उस्ताद जे हूंदे उस्ताद ॾिसण बीठो पियो मूं चयो ही उस्ताद कुर्सी पई है वेही नथो आऊं वेही रहियुसि चाचा खमीसा ये कोन्हे हाणे उस्ताद खे हलण घुर्जे कुर्सीअ ते वेहंदो त ॿार त हुलकंदा ॿार कीअं पढ़ंदा मन चइबो त अवी अॼुकल्ह जा इहे हिकु ॿ दर्जा पढ़ियल असां रईसनि खां घणो अॻिते माना सुधरी विया छोकिरे खे मूं इन लाइ कोन छॾियो इहे कोन्हे चाचा ॾिसो ॿार तव्हांजो आहे मुंहिंजो ई आहे पोइ छा शक रईस इहे न आहे स्कूल में असांजो ॿार आहे पर असां उनखे पंहिंजो ॿार सम्झी उनजी तरबियत करियूं था पर हाणे तव्हां पाण त सोचो न त असां चयूं था अहिड़ो ॿार थिए जो दुनिया सां गॾु हली सघे ऐं घटि में घटि हुनजी जेका अहिड़ी तरबियत करियूं जो हू पंहिंजो पाण खे सुधारे ज़माने सां गॾु हली सघे उहो ॿार मन चइबो त असांखे पंहिंजे तरीक़े में थोरो फ़र्क़ु विझणु खपे बाबा फ़र्क़ु लाज़मी विझणो पवंदो न हाणे ॾिसो वॾी ॿार सां को उहिदो रुतबो इंसाननि खे हेठि मथे कोन थो करे ॿियो त ॿार तव्हांजो असां वटि अचे थो अधु ॾींहुं ॿियो राति ॾींहुं सॼो तव्हां वटि हूंदो आहे त अव्हां बि सेखारियोसि न ऐं
इहे शयूं पर तव्हां असांजे करे गॾिजी सेखारींदासीं तॾहिं त ॿार सुधरंदो न सची मनी नूर भटारे जो कसम घर असी ॿार जी हाणे इहे ई त ॻाल्हियूं न तव्हांखे दुनिया जा खपा आहिनि उन्हनि मां निकिरो थोरो वक़्तु ॿार खे बि ॾियो ऐं कुझु असां सां बि मिलो त जीअं तव्हां असां गॾिजी हिकिड़ा सुठा ॿार जेके आहिनि उहे अॻिते आणे सघूं मस्त ॻाल्हि कढी सघी ॻाल्हि तुंहिंजी दिलि सां लॻे थी गुल मोहम्मद चओ सॼे खां पोइ ख़बर चाह कोन रखीस असां ई रवाज कोन का कापी किताब त पोइ अॼु वाइदो करियो त हाणे तव्हां गुल न हुनखे गुल मोहम्मद चवंदव ऐं हुनजे तरबियत ते हुनजे लक्षणनि ते ध्यानु ॾींदव ऐं पंहिंजा बटण बंदि कंदव टोपी थोरी सिधी कंदव छा नालो मुंहिंजो आहे अलड़ खान अचण कोन थियो न अचण कोन थियो त उस्ताद बि कोन असां त चऊं था अचो अचो पंहिंजे स्कूलनि जी वासी करियो न ऐं कुझु असांखे बि पंहिंजो तौर तरीक़ो बदिलाइणो पवंदो बदिलणु ज़रूरी आहे बदिलणु ऐं ज़ाहिर ॿार अॻिते तॾहिं वधंदो भटकण वारी ॻाल्हि तव्हांजे उस्ताद लॻी ॻाल्हि इहो वरी असां हाणे बसि हाणे उहो दौर जो हाणे ॻाल्हि कुझु सम्झ में आई न ॻाल्हि उस्ताद सची मनी थोरा सची मनी उस्ताद लड़ सची मनी स्कूल कॾहिं आयासीं पर माफ़ करी मुंहिंजे मुंहुं मज़ा को बुथी लफ़्ज़ निकिरी वई हुजे न गुथो लफ़्ज़ बुथो लफ़्ज़ निकिरी वियो हुजे असां बापू पढ़ियासीं भई त असांजा बच्चा असांजा बच्चा आहिनि को तव्हां फिक्र ई न करियो बसि रुगो स्कूल ईंदा रहो त ॿार ते घर ध्यानु ॾियो न हाणे ॿार जो घर ध्यानु ॾियो पियो ॿियो बि स्कूल में हू आहे न प्राइमरी स्कूल में जेके ॿार चवंदा उहे असांजा बच्चा उन्हनि जी बि ख़बर वठो उस्ताद वटि बि वेंदुसि इहो ॾिसो न ॻोठ जा वॾा आहियो न तव्हां थोरी हिमत कंदव त ग़रीबनि जा ॿार बि पढ़ी पवंदा सुधरी पवंदा अॼु साईं तव्हां वटि आयो तव्हां भलियो भली ॻाल्हि असां त चऊं था त असांजे सभिनी खे स्कूल में वञी उस्तादनि सां मिलणु खपे इहो वञी ॿियनि ॻोठनि खे ॿियनि वॾेरनि खे रुस्तम ख़ान खे बि चओ आऊं ॻोठ जो आया चङो सुभाणे तो सदाया घुराया तो सॼी तव्हां वारियूं ॻाल्हियूं साॻे तो ॿुधाया पोइ तव्हांजा थोरा थींदा इहे ज़रूरु तुंहिंजे उस्ताद खे टेबल मेज़ कुर्सी जी त पैसनि जी पाण वटि कमी कोन्हे पाण हुकुम कर हर शइ स्कूल मंझि का शइ खुटे थी स्कूल जी पंखो वग़ैरह लॻाए ॾींदासीं न को मसइलो कोन्हे तव्हां कोई मसइलो कोन्हे तव्हां ॻोठनि खे गॾु करियो पोइ उन में आऊं बि ईंदुसि पाण वरी कचहरी कंदासीं तव्हां सां सही सदाई कंदासीं ठीकु आहे सभिनी उस्ताद ठीकु महिरबानी दुआ मिले महिरबानी